असां महफ़ूज़ न आहियूं ऐं जेका ॾींहं गाॾियूं खुलिजी थी वञनि माना हिते पंहिंजे शहर में बि असां महफ़ूज़ न आहियूं पुलिस हाईवे ते गाॾी खुलिजी विया अथई असांखे जेकॾहिं गाॾी हिकु ॾींहं में न मिली पोइ दुबारा असां रोड बंदि कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां अवां जो ख़ादम मौलाना थेबो। हालाणी थाणे जे हद में वधंदड़ बदअमनी जे ख़िलाफ़ थेबा बिरादरीअ जे माण्हुनि प्रेस क्लब कोटड़ी कबीर अॻियां पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी जमादार दीन मोहम्मद थेबो, अब्दुल गफ़ार थेबो, मोहम्मद असलम थेबो ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीनी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काल्ह नेशनल हाईवे ते शफ़ी काटन फैक्ट्रीअ वटां ॾींहुं ॾिठे जो सरेआम टन ॾोहारनि असले जे ज़ोर ते गफ़ार थेबे खां सीडी मोटरसाइकिल मॉडल 2025 30,000 रुपया कैश, शनाज़ी कार्ड कापी, चेक ऐं मोबाइल फुर करे 125 मोटरसाइकिल ते फ़रार थी विया। हिननि चयो त कोटड़ी कबीर ऐं आस पास में ॾोही वारदातूं मामूल बणिजी वियूं आहिनि, ॾोह वधी विया आहिनि, ॾोहार रण ॿारे ॾिनो आहे। पुलिस बदअमनीअ ते कंट्रोल करण में नाकाम आहे। हिन वधीक चयो त शहर में को बि शहरी लोफरनि खां महफ़ूज़ न आहे। शहर जे चो तरफ़ किराए जे जॻहनि में ॿाहिरि जा क्रिमिनल क़िस्म जा माण्हू रहनि पिया था। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि एसएसपी नौशरो फिरोज़ सिंघार मलक खां मुतालबो कयो त फ़र्ज़ शनास ऑफिसर मुक़ररु करे अमन क़ाइमु करण सां गॾोगॾु ॾोह वापसि कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में नेशनल हाईवे मथां धरणो हणंदासीं जंहिंजी ज़िम्मेवार पुलिस हूंदी। मौलाना थेबो, इबरत न्यूज़ रिपोर्टर, कोटड़ी कबीर।